भारतीय अदाकारा ऐं मॉडल उर्वशी रुटेला जी क्रिकेट सां मुहबत ऐं नसीम शाह सां लगाव जी त सभिनी खे ख़बर हूंदी। इहो सभु उन वक़्तु शुरू थियो हो जॾहिं उर्वशी हिकु वीडियो पंहिंजी स्टोरी ते शेयर कई हुई जंहिंमें नसीम शाह खेॾी रहियो हो ऐं हू खेसि सपोर्ट करे रही हुई। उर्वशी नसीम शाह जे हवाले सां केतिरा ई भेरा अहिड़ियूं शयूं शेयर कयूं ऐं लॻे थो त हू नसीम शाह मां सुठी मुतासिर आहे। नसीम शाह खे पहिरियां त इहा ख़बर न हुई त उर्वशी केरु आहे, पर हाणे खेसि सभु ख़बर आहे त हू संदसि लाइ पोस्टिंग कंदी रहंदी आहे। अॼु एशिया कप जी मैच में भारत ऐं पाकिस्तान जी वॾी मैच दौरान उर्वशी रुटेला हिकु भेरो ॿीहर तस्वीर शेयर कई जंहिंमें हूअ वर्जिश करे रही आहे पर नसीम शाह खे बि ॾिसी रही आहे। उर्वशी जी नज़र हिकु भेरो ॿीहर नसीम शाह ते हुई जॾहिं हू जिम में वर्जिश करे रही हुई। इहा तस्वीर इन ॻाल्हि जो इशारो आहे त हू नसीम शाह खे ॾिसण खां सवाइ रही नथी सघे ऐं इहो ई सबबु आहे जो इंटरनेट ते उर्वशी रुटेला ऐं नसीम शाह विच में लाॻापन जे हवाले सां बहस शुरू थी वेंदो आहे। वापेदार सवाल करे रहिया आहिनि त पाकिस्तान में एशिया कप ईंदो या उर्वशी रुटेला बि ईंदी। ज़रीन नाले हिकु छोकिरी मुज़म्मत कई त नसीम शाह अञा नंढो आहे। घणे भाङे वापेदार नसीम शाह जी हिमायत करे रहिया आहिनि ऐं खेसि उर्वशी खां परे रहण जी सलाह ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त के इहो बि चई रहिया आहिनि त हाणे नसीम शाह खे उर्वशी जी ॻाल्हि मञणु घुरिजे।